सचो सतराम। पासा सिंधु सदन चेन्नई जी इन प्यार भरी भूमि पे उन्हें सचे साईं जी रामत पाने दिलाए। अज इन सुहाने सत्संग समारोह में शामिल थे। सुहेली शुभ घड़ियुनि में सिंधु सदन जे सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं परम प्यारे राजकुमार राजन हरीश जय जिंदल ऐं सब भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब सिंह जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। असां जॾहिं बि सत्संग जो आयोजन कंदा तो उनजो मक़सद हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾे, पंहिंजी ज़िंदगी खे सही रस्ते ते हलाए। छाकाणि त असां सभु इंसान जेके बि आहियूं असांखे ही जेको इंसानी जनम उन मालिक ॾिनो आहे। कंहिं बि रूप में पंहिंजी सौगात समझो। छाकाणि त इहो ई जीवन आहे जंहिंमें असां सभ खां वधीक दुखी हूंदे बि सभ खां वधीक सुखी असां सुख शायद कंहिंखे कोन्हे असां संदासीं जॾहिं असां बिल्कुलु ज़िंदगी खां मायूस थी असां परेशान थी असांखे लॻे अहिड़ी ज़िंदगी खां मौत चङो न हुजे त बहितर। जॾहिं अहिड़ी हालत थिए पोइ बि अगरि असां पंहिंजी भेट कंहिं ॿिए जीव कंहिं जानदार सां कंदासीं त पोइ उन्हनि खां बहितर असां जॾहिं पंहिंजी भेट ॿिए चीज सां कंदासीं, शेर हाथी कुत्तो बिल्लो पखी पशु जानवर जल जंहिंखे बि ॾिसंदासीं असां उन्हनि खां पार बहितर न हूंदासीं, उन्हनि खां पोइ बि बहितर हूंदासीं। तंहिंजे करे असांखे मालिक अहिड़ो त बणायो आहे जो असां सभ खां दुखी हूंदे बि सभ खां सुखी। पोइ अहिड़े जीवन खे असां अजायो छो, उन्हीं खे सजायो, उन्हीं खे बहितर या मालिक तरफा उन ईश्वर तरफा उन सचे साईं तरफा असांखे हिकिड़ी अहिड़ी त अमूल सौगात जंहिंजो असां क़दुरु कयूं, उनजी असां इज़त कयूं। छाकाणि त जेकॾहिं असांखे क़दुरु ऐं इज़त करणु आई त पोइ असांखे कामयाबी खां कोई बि नथो रोके सघे। असांजी ज़िंदगी में जेका कमी रहंदी आहे उहा इहा रहंदी आहे जॾहिं
असां थोरो कदुर न कंदा त पोइ पैदा पई जेकॾहिं असां चङे जी इज़त करणु सिखूं त पोइ शायदि असां कॾहिं पोइते न पवंदासीं। ऐं इहो जनम असांखे जेको बि मिलियो असांखे कंहिं बि रूप में वठो, कंहिं बि रंग में वठो, कहिड़े बि तरीक़े सां जीअं असां चाहियूं। अगरि असां चाहियूं असांखे इंसान जो जनम साईं जी रहमत सां मिलियो त ठीकु आहे। जेकॾहिं असांजी सोच हुजे, असांजा पुण्य हुया, असांजा सत्कर्म हुया, असांजी चङाई हुई, तंहिंजे करे असां इंसान बणियासीं, पोइ जनम तॾहिं ठीकु आहे। जेकॾहिं असां चऊं असां महिनत कईसीं, असां कोशिशि कईसीं, असां परिश्रम कयोसीं, तॾहिं जनम मिलियो जेकॾहिं असां चऊं असांजो भाग हो, असांजी क़िस्मत थी, असांखे मिलियो, भाग को सां छा मिलंदो आहे तॾहिं बि ठीकु आहे। असां जहिड़े बि तरीक़े सां चाहियूं असां सोचूं त मूंखे कोई पुण्य ज़रूरु कयोसीं, कोई न कोई चङाई ज़रूरु कईसीं, का रहमत असांखे ज़रूरु मिली, तंहिंजे करे असां इंसान थियासीं। इहो असांजो भाव, असांजी क़िस्मत रही, असांजी रहमत रही, असांजी परिश्रम रहियो, असांजी कोशिशि रही, असांजा पुण्य रहिया, असांजा सत्कर्म रहिया, असां कुझु बि थियो। पर जेको बि जंहिंजे करे मिलियो, जेकॾहिं असां उनजी इज़त कंदासीं, असां उनजो कदुर कंदासीं, त पोइ उहो असां ॿुधे रहंदो। उनजी इज़त न कंदासीं त पोइ उहो हली वेंदो, पोइ उहो न रहंदो। ऐं इज़त हमेशह ईअं हूंदी आहे जीअं असां पाण त पंहिंजी जॻह असां किथे महिमान थी करे वञूं, असां जी हुते इज़त कंदी, कोई चङो हलंदो, प्यार सां राईंदो, मोहबत ॾींदो, असां हुते रहंदासीं, असांखे इज़त मिलंदी, गॾु हूंदासीं, असांजो प्यारु हूंदो, मोहबत हूंदो। पर अगरि वञण खां बाद उन चङी नज़र सां न ॾिठो, चङी नियत सां न ॾिठो, चङो न हलियो, केतिरो रहंदासीं, मोकिलाइण जी कंदासीं, ठीकु आहे हलूं। इहो त असां आम इंसान जी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं असां पाण खे बि थोरे वक़्त लाइ छॾियो, असां कंहिंखे कोई गिफ्ट ॾिनोसीं, असां प्यार सां मोहबत सां गिफ्ट कोई ख़रीदासीं, उनखे असां गिफ्ट ॾिनोसीं, त पोइ जेकॾहिं उहो गिफ्ट असां को प्यार सां वठंदो, मोहबत सां वठंदो ऐं वठी करे रखंदो, उनखे इज़त चङे नमूने जॻह ॾींदो, त पोइ असांजो ॾिनल गिफ्ट जी असांखे केतिरी ख़ुशी थींदी। पर जेकॾहिं असां कंहिंखे गिफ्ट ॾियूं प्यार सां, तके बि न वठी करे उछलाए छॾे, होॾे रखी छॾे, ॾिसे बि न, त पोइ असांखे छा महसूसु थींदो आहे? उन गिफ्ट खे उछलायो या असांखे उछलायो? उन गिफ्ट खे इज़त न ॾिनी या असांखे इज़त न ॾिनी? उन गिफ्ट खे प्यार न ॾिनो या असांखे प्यार न ॾिनो? जेकॾहिं उन गिफ्ट खे इज़त ॾिनी, प्यार ॾिनो, त पोइ उन गिफ्ट खे इज़त ॾिनी या असांखे इज़त ॾिनी? उन गिफ्ट सां मोहबत गिफ्ट जी इज़त न हूंदी, उहा असांजी इज़त।
वो प्यार ऐं मोहबत गिफ्ट न हूंदो असांजो, उहा रुसवाई गिफ्ट में न हूंदी, उहा असांजी हूंदी। साॻे नमूने असांजो जीवन जिते असां चऊं असांखे पंहिंजो जीवन मालिक जी रहमत सां असांखे पुण्य सां असांखे भाव सां असांखे मेहनत सां असांखे सत्कर्मनि सां कोई जेकॾहिं उहो जंहिंजे करे मिलियो अगरि असां उनजी इज़त कंदासीं त उहा इज़त कईंदी उन ईश्वर जी हूंदी जे असांखे गिफ्ट ॾिनो जे जीवन में, उन भाग जी हूंदी, उन नसीब जी हूंदी, उन क़िस्मत जी हूंदी, उन परिश्रम जी हूंदी, उन सत्कर्मनि जी हूंदी, उन मालिक जी रहमत जी हूंदी। ऐं जेकॾहिं असां उनजी इज़त न कंदासीं उहा रुसवाई कईंदी, उहा बि त उनजी हूंदी। तंहिंजे करे असां सभ खां पहिरीं इहो सोचूं त इहो मूंखे कंहिंजे करे मिलियो, जंहिंजे करे बि मिलियो असां उनजी इज़त कयूं। जेकॾहिं असांखे मालिक जी रहमत सां मिलियो त पोइ असां रहमत जी इज़त करणु सिखियो, उनजे करे रुसवाई न थिए। असांखे सत्कर्मनि सां मिलियो त सत्कर्म जी इज़त हुजणु खपे, कॾहिं हुनजी रुसवाई न हुजणु खपे। जेकॾहिं सत्कर्म जे करे मिलियो त पोइ सत्कर्म जी इज़त इहा आहे असां वरी उहे सत चङायूं करे पंहिंजो गिफ्ट हुजे प्यार ऐं मोहबत सां मोहबत में ॻोठायूं। पर जेकॾहिं असांखे मिलियो सत्कर्मनि सां ऐं उन जॻह ते कयासीं कुकरा तो पोइ इहा सत्कर्म जी रोशनी सत्कर्म कंदासीं असांखे मालिक जी आशीर्वाद मिलंदी, सत्कर्म जी दुआ मिलंदी, उनजो बहितर वाइब्रेशन जी असां ॿधंदा वेंदासीं। पर जेकॾहिं उनजी जॻह ते असां कुकरम कयासीं त पोइ आसीस जी जॻह ते किथे दुआ जी जॻह ते बददुआ मां तव्हांखे छा कयो, तव्हां छा करे छॾियो, उन असांखे आसीस सां ॾिनो मालिक। असां अहिड़ा कर्म करूं जे आसीस पाईंदा बहितर थींदा। जेकॾहिं उनजी जॻह ते ॾिठे वरतीसीं दुआ वरतीसीं उहा चङो रिज़ल्ट मिले। असां जेकॾहिं महिनत सां कईसीं, महिनत करे भाग नसीब खुलियो, असां वधियासीं वसियासीं त पोइ महिनत जो क़दुरु आहे असां वरी पंहिंजे सुख जो बहितर थियो, पाण खे बहितर लॻो, सुखी लॻो। पंहिंजो मतिलबु न ग़लति इस्तेमालु कयो त पोइ असांजो उन जो असर थियो। तंहिंजे करे जंहिंजे करे मिलियो असां उन खे संभाले उन्हीं के बहतर बनाए गए। जेकॾहिं उन्हीं खे असां बहितर बणाईंदा रहियासीं त पोइ सदाई वधंदा रहंदासीं, वसंदा रहंदासीं। छा तूं महिनत कई थी रहमत पूरी सघे साईं की मालिक में ईश्वर में। पर जेकॾहिं उनजी जॻह ते उल्टियो कयोसीं उहे उते असांखे थोरो ग़लति थिए, उते असांखे थोरी दुखियाई थिए। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं असां उते पहिरीं ग़लती कयूं। जॾहिं असांखे थोरी दुख या तकलीफ़ ईंदी आहे उन वक़्तु मालिक खे पुकारींदा आहियूं, यादि कंदा आहियूं, उन खां आशीष वठंदा। पर जीअं थोड़ा सुखिया थींदा तीअं असांजा पेर थोड़ा पुख्ता थींदा। असांजी हली चली उथी वेठी खाधो पीतो ॻाल्हाइण अंदाज़ तरीक़ा
सारा कुछ थिया ॿुधिया ऐं इन्ही करे हक़ीक़त में असांजे जीवन में टेक्नोलॉजी इन्ही करे को जीवन जॾहिं असांखे तकलीफ़ ईंदी आहे दुख ईंदो आहे परेशानी ईंदी आहे त पोइ असां रुॻो ॿियनि खे ॾियण जी कोशिशि कयूं चवंदा आहियूं हिनजे करे जो हे बि कयो उहो बि कयो लेकिन हक़ीक़त में गहराई सां ॾिसंदासीं किथे न किथे कमियूं पंहिंजियूं किथे न किथे ग़लती पंहिंजी जिते असां जो करतूत करणु सिखियासीं उनखे इज़त ॾियणु सिखियासीं त पोइ किथे बि चीज में धोखो ॾेई तकलीफ़ जी उसे साईं जो गुज़ार एक शख्स से साईं दे आयो जैसे पूरे जीवन में सदाई टेक्नोलॉजी था सदाई परेशान कभी दुख हुआ कभी सुख हुआ कभी अमीरी हो गया कभी गरीबी हो गया कभी इज्जत हो गया कभी रुसवाई हो गया पूरे जीवन फर्क होता है पर चले चले में सुखी हो इज्जत होती है शान होगा मान होगा प्यार होगा दो सुख होता है पर जॾहिं बि जीवन में दुख तकलीफ़ रुसवाई या उहो मूंखे ॾाढो ॾुखियो लॻे तंहिंजे करे अहिड़ी आसीस कयो जो मुंहिंजे जीवन में सदाईं सुख शांति हुजे माली जी रामत हुजे इज़त शान मान हुजे पैसो पधारत हुजे लाभ हुजे साईं मुस्कुराईंदे कहते वो हानि के रहते कि हाणे तो क्या करें कि ठीक है और करना शुरू करो जीवन के हर बात भले साथ ही नारियों में ध्यान सिमरन करें उनको आशीष न थी हर बात है जीवन में तो भाग नसीब सब खुलना शुरू करें शाम को वापस अचे वरी मालिक में ध्यान कयो शुक्र अदा कयो धन्यवाद कयो ऐं पर यादि रखे जीअं ॿुधणु शुरू करे कंहिंखे दुख आहे चए न कंहिंखे तंग न कंदा आहिनि कोई बदिलो न वरितो कोई ग़लति थोरो हले बि सघे थो पर जेतिरी कभी पहुचे चङो हलजाए शेवा कजे जेको पहुचे सत्संग कजे दान कजे जेतिरो तो पहुचे उहो कजे बाक़ी ऐसा गलत न करे कुझु न कजे कैसे थी ऐं जॾहिं चिमेवल खां ॿाहिरि आयो ऐं अची जो साईं एतिरो सुठो आहे एतिरो जगमगाए ख़तमु थियो त सदाईं सुठी हूंदी तॾहिं शाम शाह सतगुरु से सतराम दास साधन में चढ़े कि छा इंसान की नेचर है चलो क्यों थी तो तकलीफ नहीं तो मालिक की याद करवा उनके स्मरण करवा चढ़ाई करवा पहले हलण की कोशिश करवा मेहनत करवा परिश्रम करवा सब कुछ करवा पर जीअं ई थोरो चङो थी सब खां पहिरियों मालिक को करे थी पहिरीं मालिक को करे थी अहिड़ी त ॾिसंदासीं असां ॻाल्हि पर ठीकु आहे जीअं थोरो कारोबार में दोस्ती में साथ में इज़त में वधंदासीं सब खां पहिरियों सभु परे थींदा मालिक को करे थी उन जो चलो हिन में टाइम न मिलंदो मां त मिलण जो वक़्तु न मिलंदो मूंखे ॿियो कमु केतिरो घणो थी वञे मां अची बि न सघंदो जॾहिं तक जीवन में ॾिसंदासीं असां कारोबार दोस्ती परिवार बुद्धि वेठी खाधो पीतो कचारियूं कंपनियूं असांजो सभु बदिलजी वेठे थोरे कहिड़ी गिला कहिड़ी वेठी किथे वेहण किथे ॻाल्हाए मुंहिंजे लाइ क़िस्म खे टाइम हूंदो आहे सिर्फ़ु टाइम ॾिनो हूंदो आहे मंदरु वञण या न ध्यानु ॾिनो हूंदो आहे बाक़ी सभु कुझु तंहिंजे करे सभ खां पहिरीं जेको सभु मालिक को परे थींदो उते असांखे सभु कुझु करे थो जीअं ई मालिक को करे थियासीं असांखे अहंकार थियणु शुरू थींदो जॾहिं अहंकार जो ज़ाहिर आहे कंहिं कीड़ो मकोड़ो सम्झंदासीं कंहिंजी गिला कंदासीं कंहिंखे घटि ॻाल्हाईंदासीं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे चङो में साबित करे ॾेई रहंदासीं मां चङो पर सॼी दुनिया करां
सिर्फ पहले पान में बेहतर करके जाते ताकि बेहतर कर दे पहले मिला देता से बड़ी खुद इतनी छोटे करने की कोशिश करना से बड़ी सदा से सारी कोशिश वे भी हेठ के छात्र अंदर में खौफ तो पता का बदी हो गया मुझे पता कोई नुकसान बता वो हर कहीं में खौफ नुकसान तो मुझे इज्जत कर चाहते ताकि पुण्य छले मेरे पाप का दादा साफ पाप न होगा ताकि वो पैरों चढ़ा गया देखिए वो पुण्य पूरा किया बड़ी पाप कर क्या बुरी हुई पाप होगी तो उधर दुखी का तकलीफ भी दिया बड़ी मालूम संदर्भ जाप सब तरफ करना बड़ी पाप की जगह में पुण्य बढ़ता है असल जीवन सदाई टेक बता दूंगा करे दुख करे सुख करे खुशी करे काम करे प्यार करे इज्जत करे रुसवाई सदाई नहीं टेक बता है चलिए तो सुबह मालूम रहे ध्यान स्मरण तू आशीष बनती ये भाग नसीब किस्मत का द्वार खुलना शुरू जब द्वार खुलना शुरू था न तू मेरे सताए न मेरे दुखाए न परेशान करो न मेरी गिला कहे न मेरे गिरनान कहो लेकिन दुखाए न पाप दुख कठाई न कहे अन्य कुछ सत्तर कया कैसे चमो हलो बहता दरबार कहो माली में सुनत कहो तो पुण्य कर सीधा का चनाई की वही जब हुई चनाई पुण्य सत्तर उन जो फल सदाई चमो मिले तो दुख की जो सदाई सुखी रहना है खुश रहना है खुशहाल रहना है तेजी करे पैसे जीवन के असांखे इहो यादि रखिजो असांखे जीवन में ॻोठ ऐं उहो इन करे मिलियो छाकाणि आदत अचे इन करे विश्वान शाह सतगुरु साईं सतराम दास साहिब चवंदा चवे मालिक असांखे इंसान बणायो आहे इंसान जी इहा दिशा आहे असांखे ॿ हथ हथनि जे करे असांखे इंसान हू असलो मालिक हो जो ॿ हथ फेरे करे पेर में बदिलाए छॾिया और चैन पेरनि लाइ केतिरा घुमंदा वञनि असांजी शिकिली छा थी वई आहे हुजो छा ये ॿ हथ न ॾिया तो ॿिनि हथनि वारा ॿिनि पेरनि वारा केतिरा घुमंदा वञनि असांजो चेवड़ी छा हुजे सफ़रती छा तंहिंजे करे हथ ॾिना आहिनि तो पोइ कंहिं न कंहिं पुण्य जे कहीं न कहीं चढ़ाई के कहीं न कहीं पढ़ाई असल में कुछ न समझो असल के मालिक ने राम समझो परिश्रम समझो सतकर्म समझो भाग समझो असीम समझो कुछ भी जेको समझो पर उसे साईं जो कंदुर करो जेके वो जो कंदुर करता से वह चीज में असल रहने के मेहमान रहा जी वही पहले रहा इज्जत न करना से है जेके हम मालिक को गिफ्ट समझो गिफ्ट की इज्जत करना है उनकी इज्जत होती गिफ्ट की रुसवाई हो उनकी रुसवाई ऐसे मालिक उनकी रुसवाई नहीं से वो रुसो उन्हीं न तक तो बाकी कोई जीवन सब कुछ हो जाता है तेजे के तो जीवन से जो सारे की नाम सत्संग उन्हीं मालिक की रहमत को पाएगा उनको मकसद होगा पहले पान में सही रहा जब हम अपने जीवन में टेक्नोलॉजी तमाम करें असली जिंदगी में हलचल तमाम करें और वो जो कारण हो उनका प्रसाद असल कभी भी जो पान करे सवाल करता मांझो आयो ठहराए आए आम तो सदा मुझे जिंदगी छो मिली मकसद छा ऐं छा करणु असां ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे करे छो त हिकिड़ी ॻाल्हि भई मां पुण्य जे करे आहियां ऐं पुण्य करणु आहे
छेड़ी ऐसा समझता था पुण्य जब करे आया चंगाई पहली काल को भी मालिक के बढ़िया जे जे लोग थे मैं ऐसा काल को भी काल चंगाई को करे बेटा ए छेड़ी असा चंगाई कैसे उनको फल का इंसान थे ऐसा नहीं सोचो पर छेड़ी असा ने चंगाई उनके पसंद आई तब पोए वो उते पहुंचाए थे जब पहुंचने के बाद कुछ पागल ही न पहुंचा सब कुछ पहले बात हुई आया से पहली चलाई है पर कर हम मुझे लाइक चलाई है तो उनके पसंद है यह चीज असल समझ में थी असल जीवन क्रांति को समझना नहीं सकता पर मुझे इसे जैसा नहीं चलो ये बच्चे असा जरूर सुबह शाम नेम जरूर सुबह जो नेम करे साईं जो ध्यान करे नाम सिमरन करे असा वही रहमत वठी करे ऐं रहमत के रहमत समझी करे जो असा के समझा राम साला के पूरा कैसा गलत में बात करो ही नहीं जैसे ऐं शाम को धन्यवाद करे तो कोई तेरा में दी रात बसरेगा ऐसा ना असल जीवन में थे खुदा जाते ना आते ही अंग फल अच्छा देखिए देखो सर लाई बेहतरी करना से उन जो फल सके संसार में इस अच्छा मान पैसों बलारा सुख सुविधा कुछ अच्छा ऐ जो सिमरन करना से उन जो फल आपके स्वर्ग का द्वार खोले थे लोग के परलोक वही सुख है स्वर्ग का जीवन ऐसा तो जीवन गाती जरूरी सब जय प्यार लोग सही इंसान बना सकते उन्हें मालिक की याद थोड़ी आई देखो असा कुछ तुमने कया से ऐसा इंसान बना सकते पर हारे कुछ वो कर रहे हैं जो उनके पसंद है थोड़ा बढ़िया से तो वो हमेशा जो है पैदल करे थे संसार स्वर्ग वही बराबर थी राम सदाई सत्य शुभ कर उन्हीं से सत्य उन्हीं ईश्वर यही कहता अरदास है पांच साधवी के ऐसी सुमत है रहमत बख्शे जो सदाई में नाम ध्यान सिमरन सब पूरी करे सदाई सत्कर्म बेहतरीन चल रही होते कुछ पहलो कई हुए से तो कुछ पहलो थे जो पूरी मालिक के पास पड़े उनकी रहमत के पाए सदाई व सदा सब भाव उन सभी संगठन सत्संग जो आयोजन करे वो कई किस्म की सेवा में ही शामिल है सफल सभी के पूज सतराम धाम रानी साहब से देकर आशीर्वाद शुभकामना वादा सच Hallelujah.